प्यारे गुरसाहिब संगत तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में, श्रीमद् भगवत गीता जे सत्संग में। हिन खर मास में हींअर खर मास हली रहियो आहे। खर मास छा थींदो आहे? खर अखर सम्झंदा आहियो? खर मगज ॿुधो अथव? उनजो छा अर्थ थींदो आहे? गॾह जो दिमाग़। खर माना गॾहो। हाणे तव्हां चवंदा गॾह जूं ॻाल्हियूं, गीता मां गॾहो किथां अची वियो? अरे आहे, खर मास जो मतिलबु इहा गॾह जो मास। छो त हिन महीने में सूर्य जी शक्ति घटि थी वेंदी आहे। उते भली घटि न थींदी हुजे सूर्य जी, पर असां ताईं घटि पहुचंदी आहे। पोइ कहाणी त हीअं ईंदी आहे कि सूर्य जो रथ हलंदो आहे, 12 राशियुनि में प्रवेश कंदो आहे। माना 12 महीना थींदा आहिनि साल में। 3 ॾींहं जो महीनो। हर महीने जी संक्रांति थींदी आहे। सूर्य हर महीने घर चेंज कंदो वेंदो आहे। त हीअ संक्रांति आहे न, हीअ खर मास कॾहिं खां शुरू थियो? 3 ॾींहं खां। इहो इन ई तारीख़ ते ईंदव हर साल। जीअं मकर संक्रांति, तीअं हीअ संक्रांति बि फिक्स आहे, छो त सूर्य जी गतिअ सां निर्धारित आई आहे। त इन ते ईंदे ईंदे कहाणी ठाही वई आहे ऋषि मुनि जे द्वारा समझाइण जे लाइ। उन में न घुसी वञिजो कि विज्ञान तो ऐसा नहीं कहता। असांखे जेको अनुभव थो थिए उहो समझाइण लाइ कि सूर्य जो रथ हलंदो आहे। पोइ हिन संक्रांतिअ ते थकिजी पवंदा आहिनि घोड़ा। सूर्य जा घोड़ा थकिजी पवंदा आहिनि। पोइ सूर्य नारायण भगवान उन्हनि खे हिकु दफ़ो छूट ॾिनई, भाई तव्हां विश्राम कयो, पर रथ त हलाइणो आहे मूंखे। तव्हां पाणी पियो। त गॾह घुमनि पिया थोड़ा। सूर्य भगवान गॾहनि खे रथ में जोते छॾियईं। त 1 महीनो गॾह रथ हलाईंदा आहिनि। सूर्य ईअं कथा ईंदी अथव। गॾह खे चइबो आहे खर। त ही अथव खर मास। इन में गॾह जो रथ हलाईंदा त धीरे धीरे हलंदो आहे ऐं ढंग सां असां ताईं रोशनी पहुचंदी कान्हे, ऊष्मा न पहुचंदी आहे, थधि वधंदी आहे त आलस बि वधंदो आहे, गति शिथिल थी वेंदी आहे 1 महीने ताईं। पोइ त घोड़ा पूरी एनर्जीअ सां वरी अची वेंदा आहिनि महीने खां पोइ, मतिलबु मकर संक्रांति। पोइ स्पीड सां हलंदा आहिनि, पोइ तेज वधणु शुरू थींदो आहे। ॿियो, देवताउनि जो 1 ॾींहुं असांजो 1 साल थींदो आहे। असां हर प्रबोधिनी एकादशी मल्हाईंदा आहियूं ग्यारस में। उहा थींदी आहे देव उथनी एकादशी। देवताऊं उथंदा आहिनि, जागंदा आहिनि। उनजो ब्रह्म मुहूर्त हूंदो आहे उहो देवताउनि जो। पोइ ब्रह्म मुहूर्त मां माण्हू उथंदो त थोड़ी देरि वेहंदो आहे, निंड मां उथी बि थोरो ध्यानु कबो आहे। निंड मां उथी बि हिकदमि बिस्तर न छॾिबो आहे थोरो, छो त उहा अवस्था हिकु ॾाढी सुठी फीलिंग हूंदी आहे। ऊर्जा सां भरियल माण्हू हूंदो आहे। ओॾी महिल थोरो ध्यानु करे, आनंद वठी वठे, भॻवान खे धन्यवाद ॾेई वठे, पोइ हेठि लहे। पोइ छा कंदो आहे? नित्य क्रियाऊं। त देवताउनि जूं नित्य क्रियाऊं शुरू थींदियूं अथव हिन खर मास खां। त हिनखे हिकु नालो मल मास बि चइबो आहे। शुद्ध थियण जो समय। हुननि जे लाइ त 15 मिंट अधु कलाकु हूंदो, या कलाक या 1.5 कलाक इन साफ़ सफ़ाई करण में असांजे लाइ महीनो थी वेंदो आहे पूरो। त इन करे हिन में खर मास में शादियूं बि न थींदियूं आहिनि। हाणे कोई खर मगज करे त करे,
पर थींदियूं कान्हनि। छो त खर महीनो आहे न, त खर मगज त कुछ भी तो करे सघे, शादियूं भी तो करे सघे ऐं शुभ कार्य भी करे तो सघे। हिन महीने में त महापुरुष शरीर भी छॾण न चाहींदा आहिनि। पितामह भीष्म चयो जॾहिं खर मास तो हले मां शरीर कोन छॾींदुमि, उत्तरायण अचे पोइ शरीर छॾींदुमि। असांजे बाबा जन उत्तरायण ते शरीर छॾियो, तेसि ताईं इंतजार पिया कनि। हालांकि कोई महापुरुष अगर शरीर छॾे भी तो त हिन जो इहो मतिलबु कान्हे कि उहो नरक में वेंदो, पर उनखे इंतजार त उते भी करणो पवंदो, मथे वञी करे भी उत्तरायण ताईं। त ही महीनो को बाक़ी छाजे लाइ आहे? खर मास छा ख़राब आहे? छा ख़राब कान्हे। शुभ सांसारिक शुभ कर्मनि जे लाइ ही महीनो कान्हे, आध्यात्मिक कमनि जे लाइ आहे। धार्मिक भजन भाव, सत्संग, कीर्तन, आध्यात्मिक जेके भी कम आहिनि, भक्ति भाव, उन्हनि जे लाइ, उन लाइ ही कम त ही महीनो त ॾाढो सुठो आहे। पाण त हिन महीने में खर मास में असां सभु भगवान जी वाणी भगवत गीता ॿुधी रहिया आहियूं। समस्त गीता जो सार 18 अध्याय मोक्ष संन्यास योग, वो असां ॿुधी रहिया आहियूं। अर्जुन प्रश्न पुछियो आहे, संन्यास छा आहे ऐं त्याग छा आहे? कृष्ण भगवान ॿुधायसि तो भाई, जेको तो ॿुधो अथई मां उहो ई तो ॿुधायां। पहिरीं उहो क्लियर करणु ज़रूरी आहे जेको तो ॿुधो अथई, जेको समाज में आहे, पोइ मां पंहिंजी राय ॾींदोमांइ। इहो भी ज़रूरी आहे कि असांजी जेका पहिरीं मान्यता आहे, पूर्व धारणा आहे, उहा भी रखी वञे, पोइ उन जो विश्लेषण कयो वञे कि इहो केतिरे क़दुरु सही आहे। त कृष्ण भगवान चयसि तो भाई, त्याग जे बारे में पहिरीं ॿुध। के दार्शनिक त चवंदा आहिनि कि भाई सभिनी काम कर्मनि खे छॾे ॾियणु खपे, त संन्यास। के चवंदा आहिनि फल जो त्याग करणु खपे, के चवंदा आहिनि कि सभिनी कर्मनि खे छॾणु खपे, हर कर्म दोष युक्त आहे। के चवंदा आहिनि सिर्फ़ 3 कम छॾे करे ॿिए सभु छॾणु खपनि, यज्ञ दान ऐं तप, इहे न छॾणु खपनि। पर मां तोखे पंहिंजो तो ॿुधायां कि छा करणु खपे, छा न करणु, छा छॾणु खपे, छा न। छो त अर्जुन खे पंहिंजो ई सांसारिक ज्ञान ॾाढो हो ऐं कृष्ण जो नओं ज्ञान ॿुधी हू हैरान पियो थिए। त हाणे कृष्ण चयसि तो पहिरीं मां उहो ई तो ॿुधायां जेको प्रचलित आहे। तो ईअं न सम्झो कि मूंखे ख़बर न आहे। ॾाढा माण्हू नई ॻाल्हि ॿुधी करे सोचींदा आहिनि कि हिनखे ख़बर कान्हे। गुरु नानक जूं ॻाल्हियूं ॿुधी करे माण्हू कंफ्यूज थींदा हुआ कि हिनखे शायदि ख़बर कान्हे, जेको असां ॿुधो आहे, जेको प्रचलित आहे। पर गुरु नानक खे उहो सभु ख़बर हो ऐं उन खां अॻिते ई हो, तॾहिं कुझु नओं पियो ॿुधाए। त कृष्ण हाणे चएसि तो मूंखे सभु ख़बर आहे कि ॿियनि विद्वाननि जो छा मत आहे, त्याग जे बारे में, संन्यास जे बारे में, हे मत अथई। पर अगर तूं मूंखां पुछी तो मां तोखे पंहिंजो निश्चय बि तो ॿुधायां। निश्चय जो अर्थ अथव कि भली भांति समझी करे जेको निर्णय कयो वियो आहे। हिकु थींदो आहे निष्कर्ष। पाण असां ऐं तव्हां अधिकतर निष्कर्ष कढंदा आहियूं, निश्चय न। निष्कर्ष में छा थींदो आहे, चेंज भी थी सघंदो आहे निष्कर्ष। जीअं वैज्ञानिक कोई निष्कर्ष ते पहुचंदा आहिनि। सम्झो आइंस्टीन को निष्कर्ष कढियो त
तर्क ॾेई ॾेई करे पदार्थ जो विश्लेषण करे निष्कर्ष कुझु सालनि खां पोइ ॿियो वैज्ञानिक ॿियो निष्कर्ष ॾींदो, चवंदो हीअ थोरी ग़लति साबित थी थिए आइंस्टाइन जी, छो त हाणे ही खोज कई आहे असां। त विज्ञान हमेशह निष्कर्ष ई कढंदो रहंदो, कुझु बि स्थाई न। उहो थियो निष्कर्ष जेको मटिजंदो बि रहंदो, संदेह बरक़रार रहंदो। जीअं राति जो कोई माण्हू लंघे, राति जो सन्नाटो, ऐं परे हुनखे हिकु आकुर्ती नज़र अचे, ही डिॼी वञे कि यार चोर आहे ज़रूर, ही चोर हाणे अलाए छा कंदो मूंखे, मां पंहिंजी तयारी कयां, डंडो खई पाण सां। जीअं ई अॻिते वियो ॾिठी न चोर त कान्हे, निष्कर्ष मटिजी वियो, चोर कान्हे, पुलिस वारो थो लॻे हे त, छो त पुलिस वारा बि राति जो ई घुमंदा आहिनि, चोर बि राति जो, चोर हुजे हा त हींअर तक त अची चुको हुजे हा। त हिन जो निष्कर्ष मटिजी वियो, डंडो बंडो ढिलो करे छॾियईं, वापसि उनखे हेठि करे छॾियईं डंडे खे, निष्कर्ष मटिजी वियो। पर जीअं ई अॻियां आयो छा ॾिठईं, पुलिस वारो बि कान्हे, ही त खंबो हो, खंबे सां कुझु परछाई बि टकराए पई, त ईअं पियो लॻे कि कोई माण्हू आहे, वरी निष्कर्ष मटिजी वियो। ईअं ई जीवन में असां घणी निष्कर्ष मटींदा रहंदा आहियूं। कंहिं संत खे पहचानण में भी कि हे त अहिड़ो आहे, अरे न ही त अहिड़ो आहे, ये तो ऐसा है। चाहे असली संत खे चाहे नकली संत खे, नकली संत खे पहिरीं सुठो सम्झंदो आहे, पोइ मीडियम, पोइ असली वास्तविक जेको आहे, ऐं असली संत खे पहिरीं ख़राब ई मञियो वियो आहे, छो त उहो सामाजिक मान्यताउनि खां अलॻि नज़र ईंदो आहे, पोइ मीडियम, पोइ हुनखे स्वीकार कयो वेंदो आहे। इनखे चइबो आहे निष्कर्ष कढणु, जंहिंमें संदेह त हूंदो ई हूंदो आहे बरक़रार, पर निश्चय कंहिंखे चइबो आहे कि हाणे हिन में कोई डाउट कान्हे, पकता, आज सिंधी अखर आहे पकता, पकता सिंधी अखर थियो न। पक्वता चई सघूं था, पक्वता, पक्को, जीअं भाई लहणे जो निश्चय थी वियो, पक्को, कोई डाउट न, निष्कर्ष न, निश्चय कि हाणे मुझे कोई संदेह कान्हे, उनमें संदेह मरी वेंदो आहे, संदेह खत्म, हूंदो न हूंदो हाणे हुन सां मतिलबु कान्हे, हाणे गुरु नानक पूर्ण पुरुष आहे, इहो निश्चय हृदय सां संबंध आहे, जंहिंजो निश्चय थींदो आहे हृदय सां, ऐं उहो थींदो आहे बुद्धीअ सां, निष्कर्ष, निर्णय जेको कयो वेंदो आहे, तर्क ॾेई करे। त तर्क वारो त किथे बि कोन पहुचंदो आहे, उहो मटिजंदो रहंदो आहे। समाज में जेके नियम मटिजनि था कि हाणे भाई ही नथो हले, हाणे ही थो हले, हाणे ही रिवाज ख़तम थी वियो, त इहो छा आहे, इहो निष्कर्ष आहे। पर निश्चय जो अर्थ आहे कि जेको सदाई रहंदो, उनमें कॾहिं बदलाव न ईंदो, उहो निश्चय तो ॿुधाए श्री कृष्ण भगवान कि मूं निश्चय, मुंहिंजो निश्चय ॿुध, त्याग जे बारे में। त असांखे बि ॿुधणु खपे कृष्ण जो छा निश्चय आहे। कृष्ण भगवान चयसि तो 3 प्रकारनि जो थींदो अथई त्याग। निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सतम, त्याग हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः। 3 प्रकार जो त्याग कृष्ण भगवान चयसि तो।
तंहिं करे का हिक व्याख्या नथी थी सघे। कृष्ण भगवान चएसि थो जेका शइ 3 प्रकारनि जी आहे उनजी हिक व्याख्या कीअं थी सघे। त सभिनी व्याख्याउनि जो मां तोखे जोड़ करे पंहिंजो निश्चय थो ॿुधाए त्याग जे बारे में। हाणे ते त्याग जेको आहे कर्म सां संबंधित त्याग आहे। त्याग उहो कान्हे कि मूं ही त्याग कयो, मां ही त्याग कयो, उहो आहे पर कुझु हुजे त सही। त्याग करण लाइ पहिरीं कुझु हुजे बि त सही। त पहिरीं त हासिल कर, पोइ त्याग कर। ऐं हासिल तूं कंदे बि छा? पंहिंजो त तुंहिंजो कुझु आहे कोन। हिन प्रकृतिअ मां ई कुझु हासिल कंदे तो तुंहिंजो हूअं ई बि कोन हो, तो बसि हासिल करे वठो जीअं तीअं करे। स्वामी राम सुखदास चवंदो हो कि पंहिंजी शइ जो त्याग त थी बि नथो सघे। जो सूर्य सां किरण अटेच आहे, बाहि में अग्नि अटेच आहे, उनजो त्याग थी नथो सघे। माना जेका वास्तव में पंहिंजी शइ आहे उनजो त्याग नथो थी सघे। त त्याग कंहिंजो थो थी सघे? जेका ॿिए जी शइ आहे। ॿिए जी शइ जो कीअं त्याग थींदो? उहो असांजो आहे ई कोन। हिकु संत, हिकिड़े पंडे ब्राह्मण हिकिड़े छोकिरे खे संकल्प करायो जल बल ॾेई ऐं चयसि घुर। वो छोकिरो दरअसल पंहिंजी गर्लफ्रेंड जे चवण ते आयो हो। उनजी गर्लफ्रेंड चयो हुयसि हीउ असांजो गुरु आहे, इहो अगरि असांखे इन खां दीक्षा वठंदे त मां शादी कंदीमांइ। त छोकिरो आयो हुअसि। त संत चयसि हा भाग खुलिया अथई, असां वटि आयो हुई दीक्षा वठण, ॾींदा ई कोन आहियूं पहिरीं त। हल आयो हुई, खन जल खन। पोइ मंत्रोच्चार कराए, पोइ हुनजी गर्लफ्रेंड ने न्यारे चयईंसि उन साधुअ या जेको बि हो, संत बि नथा चई सघूं। गर्लफ्रेंड ने न्यारे चयईंसि छा ॾियूंसि हिनखे? कैलाश लोक ॾियूंसि या वैकुंठ ॾियूंसि? पोइ छोकिरो न्यारे पियो। त साधुअ न संत चयईंसि हल कैलाश लोक तोखे समर्पण, कैलाश लोक तुंहिंजो थी वियो। माना मरण खां पोइ तूं कैलाश लोक में वेंदे। वो छोकरी भी खुश, देखा ये है हमारे गुरु, देखा। ये जेके देखा चवंदियूं आहिनि न, ये इहो कोन चवंदियूं आहिनि कि सुना, ये चवंदियूं आहिनि देखा। माना ॾिस, ये ॾेखारण लाइ वठी वेंदियूं अथव सत्संग में कि ये देख दादी, ये देख चादर, ये देख चप्पल, ये देखा ही चवंदियूं अथव। छोकरी चयसि देखा कितने महान है। छोकरी चई हाँ यार। साधु चई, उन छोकरी चई सब दो, दक्षिणा दो बाबा जी को। तो छोकरे पर्स कढी नोट सिरकाए कि छा ॾियां तव्हांखे? दिल्ली ॾियांव, दिल्ली, बॉम्बे ॾियांव, बॉम्बे, तुंहिंजे गुरुअ खे मद्रास ॾियांसि। तो उन साधुअ जी मद्रास हेॾा मद्रास तुंहिंजे पीउ जो आया। त छोकिरे चयईंसि त कैलाश तव्हांजे पीउ जो आहे जो तव्हां मूंखे ॾेई छॾींदा? जेका शइ तुंहिंजी आहे ई कोन उनजो त्याग छा कंदे? असां कहिड़े धर्म में पिया था जियूं कि मां हीअ शइ ॾेई छॾी, त्याग कयो। तो वटि हो छा? हिन दुनिया में माण्हू ख़ाली हथ ई पियो थो अचे ऐं ख़ाली हथ ई वञे पियो थो। हिते विच में कुछ अची वियो, कुछ प्रारब्ध सां, कुछ टिकड़मबाजीअ सां, कुछ चालाकीअ सां, कुछ दिमाग सां, तुंहिंजो उहो आहे ई कोन। शरीर तक तुंहिंजो कान्हे। त ॿिए जी शइ जो बि त्याग कोन थींदो आहे ऐं पंहिंजी शइ जो त त्याग थी नथो सघे। ये सूर्य सां अग्नि, त त्याग बाक़ी कंहिंजे लाइ पियो थो चए कृष्ण भॻवान? त्याग उन लाइ कि जेका शइ पंहिंजी आहे कोन पर असां पंहिंजी मञी वरिती आहे कोन पर असां मञी वरितो आहे कि ये मुंहिंजी आहे, ये मेरा। उन नकली मैं मेरा खे छॾण जी ॻाल्हि चई वई आहे
वो या त्याग। उम्मीद है त्याग जी परिभाषा समझ में ईंदी हूंदी। कुछ सोच समझ प्राणी ये दुनिया आफानी, ये दुनिया आफानी। कुछ सोच समझ प्राणी
सोच समझ फानी आफानी न फानी आ अलग आ फानी अलग आ माना आहे, फानी माना नाशवंत, फानी माना मिथ्या, फानी माना ॾिसण अचे थी जहिड़ी ओड़ी आहे कान, भ्रम भ्रम वारी ऐं नाशवंत सदाई न रहण वारी। ठीक है, दुनिया आ फानी, फानी दुनिया, कूड़ी दुनिया। त हिते को शिक्षा कहिड़ी आहे, त्याग जी कहिड़ी शिक्षा आहे कि अगर दुनिया फानी आहे त हिते कुछ हासिल करे पोइ कबो बि छा, त वेही रहो बढ़िया आराम सां, कोई कर्म न कोई धर्म न। उहो ई समझाईंदो श्री कृष्ण भगवान त्याग जे बारे में कि कर्म भी कर, संसार भी फानी आ, कर्म भी कर, हल भी, ऐं जेको मिले वो विराए छॾ, ऐं इच्छा भी न रख कि कुछ मिले। इहा ई त आहे आर्ट ऑफ लिविंग। हलणो भी आ ऐं भॼ डुक भी कोन्हे करणी, ऐं चाहना भी न रखनी आ कि बदले में कुछ थैंक यू भी चए, इहा भी चाहना न। माण्हू खे इहा त चाहना हूंदी आ कि थोड़ी तारीफ़ मिले, उहा भी न रख। त ॾाढो सूक्ष्म आहे ये कर्म योग आहे। ही त त्याग जी ॻाल्हि आहे, पर कर्म जे त्याग जी ॻाल्हि आहे हिते। के माण्हू सम्झंदा आहिनि कि बस भॼ डुक करणी आहे, कृष्ण हेॾो कर्म योग सेखारियो आहे भगवत गीता में कि कर्म कर, त माण्हू लॻी वेंदा आहिनि कर्म करण में। पोइ अहिड़ो कर्म कंदा आहिनि जो ख़बर ई कोन पवंदी अथनि कीअं उमिरि गुज़री वई ऐं हासिल छा थियो। योग त थियो कोन, कर्म ई कर्म वञी बचियो, ऐं उन कर्म में हताशा, बेचैनी, दुख, इहे सभु हासिल थिया। किन वरी इहो अर्थ कढियो कि भगवान चयो आहे कि भॼ डुक न कर, त असां त बढ़िया मस्त सभु छॾे वेठा आहियूं। ॾाढा ईअं चवंदा आहिनि, असां बढ़िया कंदा ई कोन आहियूं कुछ कर्म। त उन जे लाइ बि कृष्ण चयो आहे तूं बि ग़लति आहीं, हो बि ग़लति आहे। उनखे कृष्ण भगवान टे नाला ॾिना आहिनि।
तामसी, राजसी ऐं सात्विकी। तामसी वो आहे जेको कर्म करे ई कान थो, कर्म नथो करे। ऐं चए थो, कृष्ण भगवान चयो आहे न, दुनिया फानी आहे, सॼो संसार मिथ्या आहे, ही संसार जूं शयूं असांजूं आहिनि ई कोन। त जेके आहिनि ई कोन ऐं छॾणियूं आहिनि त उहे पायूं छो? कृष्ण चए थो, तूं सभिनि खां निकृष्ट तूं ई आहीं, तामसी। उहो बि सोचे कृष्ण भगवान मूंखे वॾो सर्टिफिकेट ॾींदो कि तूं महान आहीं, पर कृष्ण चए थो सभिनि खां निम्न उहो आहे जेको कर्म करे ई कान थो। उहो आहे आलसी, उहो आहे सुस्तराम, उहो आहे प्रमादी। उनखां उहे कुझु पुॼे कोन पियो। पर कॾहिं चेक कयोसि अगरि चेक कयोसि भीतर में त हुनखे सभु खपेसि सभु, सांसारिक सुख खपनिसि, मान सम्मान बि खपेसि, त छाजो कर्म योगी थियो, छाजो त्यागी थियो? पर वो चवंदा आहिनि असां त्यागी आहियूं, असां कुझु कर्म ई कोन कंदा आहियूं, पंहिंजी मस्तीअ में रहंदा आहियूं। ये मस्तीअ में न आहे। अगरि तोखे चाहना न हुजे सुखनि जी, भोगनि जी, पोइ असां मञूं बि, पर तोखे चाहना बि आहे, सुख बि खपई, भोग बि खपई, त तूं ई आलसी, तूं ई तामसी। तो त्याग कयो आहे न, इहो तामसी त्याग आहे। कृष्ण भगवान तो चए 3 प्रकारनि जो त्याग थींदो आहे, इहो तामसी त्याग। राजसी कहिड़ो त्याग थींदो आहे? राजसी बि त्याग थींदो आहे जेको भॼ डुक करे माण्हू, ॾाढो कर्म, भली सेवा जे नाले ते, भली धर्म जे नाले ते, परोपकार जे नाले ते, सॼो ॾींहुं हिन शहर में वरी हुन शहर में, अॼु हिते समागम रखियो आहे, अॼु हिते आयोजन कयो, हिते शिविर लॻायो, उन लाइ मां पंहिंजो घर बार छॾे आयो आहियां। अरे तो घर बार छॾे त्याग त कई, पर हुनजो फल छा पियो थो निकिरे? राजसी। पोइ माण्हू तुंहिंजी पूॼा पिया था कनि, माण्हू तोखे आदर था ॾियनि, ऐं के भेटा बि पिया था ॾियनि, के चंदो बि पिया था ॾियनि, उहो तूं जमा बि पियो थो करी। इहो आहे राजसी त्याग। त्याग त आहे राजसी। ऐं सात्विकी कहिड़ो त्याग आहे? असली त्याग उहो ई आहे सात्विकी, जंहिंमें माण्हू वेठो बि कान्हे ऐं भॼ डुक बि कोन पियो थो करे, सिर्फ़ धीरे धीरे हले पियो थो, सावधानीअ सां इन करे कि हू पंहिंजे लाइ कुझु नथो चाहे, हू केवल परमात्मा जो हुकुम मञी करे ऐं कुझु करणु चाहे थो, उहो कमु जेको परमात्मा तो हुनखां कराइणु चाहे। त परमात्मा जो हुकुम मञणु गुरु नानक सेखारियो आहे। अगरि तव्हांखे भगवत गीता जो कर्म योग समझ में न अचे त गुरु नानक जो हुकुम योग समझो, हुकुम योग। गुरु नानक उहे ॻाल्हियूं गीता जी ॿिए रूप में चयूं आहिनि, बसि हुकुम रजाई चलणा जो अर्थ छा आहे? हलणो बि आहे, मालिक जो हुकुम बि मञणो आहे ऐं हलणो बि आहे, वेही कोन्हे रहणो। गुरु नानक पाण केॾो हलियो, केॾो उन पंध कयो, हलियो बि, पर पंहिंजी हलाए करे न हलियो, मालिक जो हुकुम। त उन मालिक जो हुकुम बार बार सम्झणो पवंदो आहे। ईअं कान्हे कि हिकु दफ़ो ई तव्हांखे हुकुम मिली वियो ऐं हाणे उन मालिक खे किनारे करे छॾियो ऐं चयो हाणे बसि पता चल गया, अब मेरे को क्या करना है। गुरु नानक यात्राऊं बि करे पियो, पर भगवान खे छॾे थोड़ी ॾिनई, बार बार उन खां पुछे कि हाणे छा करणो आहे, किथे मुंहिंजी दिशा मटिजी त कोन वई, ट्रैक चेंज त कोन थी वियो। पोइ ट्रैक बरक़रार रहे, इन लाइ स्पीड घटि हुअणु ज़रूरी आहे ऐं बार बार हुन ॾे निहारणु, परमात्मा ॾे निहारणु ऐं इंतज़ार बि कबो आहे कि हाणे छा थो, हाणे कहिड़ो मुंहिंजे अॻियां कर्म प्राप्त थिए थो, हाणे छा थो थिए मुंहिंजे अॻियां, कहिड़ी परिस्थिति अचे थी, उहो ई हुकुम आहे मालिक जो। ईअं ॾिसबो आहे, भविष्य में थोड़ी जीबो आहे कि मैं ऐसा करूंगी एक दिन, फिर ऐसा होगा, फिर ये
इहो त अहंकार आहे। जेको माण्हू भविष्य में जीअंदो आहे वो अहंकार में जीअंदो आहे। एक दिन ऐसा होगा, मैं ऐसा कर रहा हूं तो एक दिन इतना हो जाएगा, यो अहंकार है। सात्विकी तो वर्तमान में जीअंदो आहे, उन मालिक जे हुकुम में जीअंदो आहे कि जो तू करे करावे स्वामी सा मसलत परवान। हले भी पियो तो ऐं हुन खां पुछे भी पियो तो, छो त उन भगत जे लाइ साधक जे लाइ कर्म भी महत्वपूर्ण कान्हे, हुन जो आदेश महत्वपूर्ण आहे। छो त उहो महत्वपूर्ण आहे परमात्मा। परमात्मा चएसि तू वेही रहो त वेही बि रहंदो, हू चवंदसि हल त हलंदो बि। त हुकुम जी साधना बि कोई समझी वठे त उनजो थी वेंदो कर्म योग। योग परमात्मा सां ऐं कर्म संसार सां, इहो आहे कर्म योग। मुख में नाम अथन साहस, दिल दातार में कोई सब कर काज। मुख में नाम अथन साहस, दिल दातार में कोई सब कर काज। सेवा है सुमरण जे इन पंखन सा, कर दूं यात्रा सुख सारस। आनंद मन के छे तो नाम जपण सा। दुखड़ा भी दूर थियन था नाम जपण सा। दुखड़ा भी दूर थियन था नाम जपण सा। आए मस्त मस्त हरि नाम, आए मित्रो प्रभु जो नाम, आए मित्रो प्रभु जो नाम। आए मस्त मस्त हरि नाम। मेरा तुलसी नरसिंह पातो, जिन भी पातो जिन आहे गायो। मेरा तुलसी नरसिंह
कृष्ण भगवान जी कि कर्म करणो भी आ, इच्छा ना रखनी आ ऐं फड़ भी न करनी आ। उनमें परिणाम जेको भी अचे, फल जेको भी मिले, असांजी उनमें कोई आसक्ति न आहे। दुख अचे सुख अचे, उन सां इहो थींदो मनुष्य उहो माण्हू कर्म जे बंधन खां मुक्त थी वेंदो। उनखे कंहिं बि कर्म जो फल हाणे मिलंदो लॻंदो कोन। उनजा सभु कर्म नाश, कोई उनखे उहो मुक्त थी वियो। उहो कर्म भी करे पियो थो पर अनासक्त थी करे। त कृष्ण भगवान इहा ई सॼी ॻाल्हि अर्जुन खे सम्झाएसि थो 5 नंबर श्लोक में। हाणे इहो शुरू थो करे कृष्ण सम्झाइण इहा ई ॻाल्हि। यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञ दानम तप च एव पावनानि मनुष्याणाम। कृष्ण भगवान चएसि थो अर्जुन, यज्ञ दान ऐं तप रूपी कर्म कॾहिं भी त्याग न करण खपनि। भले काई भी फिलोसॉफी हुजे, कोई भी दार्शनिक, कोई भी पंहिंजो मत रखे, मां पंहिंजो निश्चय तोखे ॿुधायां थो, ॿिया कम अगरि छॾणा पवनि, त्याग करणा पवनि त भली त्याग कजनि। ही कम 3 त्याग न कजनि। कहिड़ा? हिकु त यज्ञ, मनुष्य जन्म मिलियो आहे त असां थोरो अहिड़ो कम जीवन में कयूं जेको यज्ञ रूप हुजे, यज्ञ स्वरूप। जीअं सत्संग, घर में सत्संग करायूं, उहो यज्ञ थी वियो, जंहिंसां ॿियनि जो उपकार थिए, ॿियनि खे कुझु मिले, ॿियनि जो भलो थिए। सत्संग जीअं थी वियो, घर में करायोसीं, या असां भंडारो करायोसीं किथे, ॿिए जे निमित्त, ॿिए जे भले लाइ, ॿिए जे लाइ कुझु, ॿिए जे कल्याण जे लाइ, पंहिंजे लाइ न, ॿिए जे लाइ कुझु असां आयोजन कयूं, उहो यज्ञ आहे। माण्हू खे जीवन में करणु खपे यज्ञ। ऐं सभिनि खां सुठो यज्ञ सत्संग ई आहे। माण्हू घर में सत्संग कराए, पर सत्संग भी तो केॾा थी विया आहिनि। हर कोई चवंदव सत्संग बोला है ना, तो है ना हमारे पास। तो पतो पियो अची विया सभु उहे, 2-3 भजन गायनि गुरुअ ते, पंहिंजे तथाकथित गुरुअ ते नचा टिपिया, हो गया सत्संग। तो माण्हू ख़ुशि कि भगवान चयो आहे न यज्ञ कयो, कुझु असां यज्ञ कयोसीं। न, जंहिंसां माण्हू जो वास्तविक भलो थिए, अहिड़ो सत्संग, वास्तव में उनखे जीवन में सही दिशा मिले, अहिड़ो सत्संग, निस्वार्थ भाव सां। कथा थी सघे त कथा कराइजे घर में, इहो आहे यज्ञ। जीवन में घटि में घटि हिकु भागवत करायो, जीवन में घटि में घटि भागवत वारी असली, जीवन में घटि में घटि हिकु दफ़ो राम कथा करायो। सुखमनी त मां न चवंदमि करायो, छो त तव्हां उहा ई सुखमनी कराईंदा जेका अॼुकल्ह हली रही आहे। ॿ 4 अची वेंदियूं, सिमरो सिमर सिमर सुख पावो, ॿी चवंदी कल कलेश तनु माहे मिटावो, सिमरो जास। अञा न जास चयो त उहा ॿी लाइन शुरू थी वेंदी। त न, जंहिंसां कल्याण थिए उहो यज्ञ आहे। जीवन में हिकिड़ो यज्ञ त करायो। अच्छा हलो सत्संग वारो यज्ञ न करायो, हवन करायो घर में, पर पंहिंजे भले लाइ न। तव्हां चओ घर में सुख शांति थिए, इन लाइ विझ आहुति, न, समाज जे कल्याण जे लाइ, विश्व शांति लाइ। हाणे विश्व शांति त वॾी ॻाल्हि थी वई, पाड़े जी शांति लाइ करायो हिकु यज्ञ, कि जंहिं पाड़े में रहूं था हिते कोरोना न अचे, इन लाइ यज्ञ। त घर में थोड़ी थींदो, उहो ॿाहिरि थींदो। त माण्हू खे यज्ञ रूपी कर्म कॾहिं बि छॾणु न खपे। ऐं ॿियो दान, मनुष्य खे दान करणु खपे। कृष्ण भगवान तो चए, ईअं न कि कोई माण्हू चंदो वठण अचेव
चो अरे हम तो त्याग कर चुके हैं, हम तो दान भी नहीं देते, दान का भी त्याग कर चुके हैं। न उते वो कर्म करणो आहे, कंहिंजी मदद जी ॻाल्हि अचे त उहो कमु करणो आहे, वो त्याग कान्हे। अरे अहिड़ा अहिड़ा महापुरुष थी विया आहिनि जेके बिल्कुलु कंगाल, पैसनि में कुझु बि न, उहे उन्हनि वटां बि कोई माण्हू ख़ाली हथ कोन वियो आहे। अहिड़ा मिसाल आहिनि। हिकु सूफ़ी संत फ़क़ीर हो, चोर ग़लतीअ सां हुनजे घर घुसी वियो चोरी करण जे इरादे सां, छो त दर खुलियल हो हुनजो ई। संत खे अफ़सोस थियो कि मुंहिंजे घर कोई उम्मीद रखी आयो आहे, हिनखे कुझु मिलियसि कान, त पंहिंजो कंबल ॾेई छॾियईंसि, चईसि कंबल ॾेई मूं वटि थधि में कमु अची वेंदे, तूं खणी वञ। चोर बि वाइड़ो थी वियो, पर वो चोर जीअं ॿाहिरि वियो, उहो कंबल हर कोई पहचानींदो हो कि हुन संत जो आहे, त पकड़े वठी वियसि पुलिस में, ऐं संत खे सॾु कयो वियो कि तव्हांजो ॾिसो कंबल चोरी कयो अथई। संत चई न भाई, इहो मां ॾिनो आहे हिनखे, ॿियो त मूंखे कुझु हो कोन ॾियण लाइ, मां ॾिनोमांसि। त त्यागीअ मां त्यागी पुरुष बि दान करण खां पुठिते कोन हटंदो आहे। त कृष्ण चए थो दान रूपी कर्म त करणु खपे, यज्ञ रूपी कर्म त करणु खपे। पंहिंजो जीवन अहिड़ो यज्ञ रूपी करे छॾियो जो तव्हां मां कंहिंजो भलो ई थिए संसार में, तव्हांजे द्वारा कंहिंजी मदद थिए, अहिड़ो कर्म न छॾिजो कॾहिं। ऐं टियों तप, तप थींदो आहे पंहिंजे लाइ। तव्हां तप करे निखार आणियो पाण में, थोड़ो कष्ट सही करे, कॾहिं अतिथि सेवा में, कॾहिं वॾड़नि जी सेवा में, कॾहिं धर्म जी रक्षा लाइ कष्ट सहन करण, इहो तप आहे, तपस्या। इन सां तव्हां निखरजी वेंदा। ॿिए जी सेवा में पाण खे कष्ट, त इहे कर्म न छॾणु खपनि। ऐं इन जे लाइ इहे छा आहे, कृष्ण भॻवानु चए थो इहे मनीषी पुरुषनि खे पवित्र करण वारा कर्म आहिनि। इन्हनि कर्मनि सां माण्हू पवित्र थींदो आहे। पर केरु पवित्र थींदो आहे? मनीषी। मनीषी माना जेको मनन थो करे, मननशील, जेको बुद्धिमान आहे, जेको समझदार आहे, उहो माण्हू अञा पवित्र थो थी वञे। पर उनखे बि कामना न हूंदी आहे फल जी, हू त केवल कर्तव्य समझी करे कंदो आहे। त इहो 5 नंबर श्लोक, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यम एव तत् यज्ञ दानम तप च एवि पावनानि मनीषिणाम। कृष्ण भगवान चएस तो इन जे अलावा एतानि अपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ति मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम। कृष्ण भगवान चएस तो ये 3 त्याग न करण खपन, पर इन जे अलावा ॿिया बि कर्म करण खपन, ॿिया बि कर्म, पर फल जी आसक्ति छॾे करे। ये 3 कर्म त पहिरीं चई भई ॿिया भली न करे सघो, 3 कयो, पर वरी चए थो इन जे अलावा मुंहिंजो अगर निश्चय पुछी त मां चवंदुमि कि कर्म त कोई भी छॾण न खपे। नियत कर्म, प्राप्त कर्म, नित्य कर्म, नैमितिक कर्म, परंपराऊं, ॾिणवार, जेको धर्म असांखे आज्ञा थो करे, इहे न छॾण खपनि। कृष्ण तो चए, पर इच्छा रखी करे न करण खपनि, फल जी आकांक्षा रखी करे न करण खपनि। जेके कर्तव्य कर्म आहिनि उहे करण खपनि, पर फल जो त्याग करे। इहो मुंहिंजो मत आहे। त कृष्ण जो छा संदेश आहे कि कर्म करण खपे, पर ईअं कर्म कजे जो अशांति न रहे। परेशान थी करे कर्म न करण खपे, दुखी थी करे न। सिस्टम अहिड़ो हुजे असांजो जंहिंखे चइबो आहे अॼुकल्ह समय प्रबंधन, टाइम मैनेजमेंट।
माण्हू पंहिंजो समय ईअं सेट करे कि उनजा कम बि थींदा रहनि, घर जा कम बि त आहिनि न, उहो बि कर्म आहे। घर जा कम बि थियनि, अतिथि आयो आहे त उनजे लाइ बि कर्म थी वञे, आध्यात्मिक कर्म बि थी वञनि कि जेके असांजा परंपराऊं आहिनि उहे बि निभजी अचनि, सत्संग बि थी वञे ऐं असांजो भॼन भाव बि थी वञे, परमात्मा सां असांजो ॻाल्हाइण ॿोलाइण बि थी वञे। इन लाइ टाइम मैनेजमेंट सेट करणो पवंदो आहे, हिकु चार्ट ठाहिणो पवंदो आहे कि मुंहिंजे लाइ ज़रूरी कमु कहिड़ो आहे। ABC मां A उहे कम जेके ज़रूरी आहिनि, B जेके थोड़ा ज़रूरी आहिनि ऐं C जेके वधीक ज़रूरी कान्हनि। पोइ माण्हू चार्ट ठाहे कि सुबुह जो उथण सां मूंखे पहिरीं ही कमु करणो आहे, पोइ हीउ, त उन सां कृष्ण जो इहो ई संदेश अथव कि मनुष्य जेॾी महिल व्यवस्था सां समय सेट नथो करे त उनजो समय फालतू थो हलियो वञे, ऐं जंहिं पंहिंजो समय विञायो उन पंहिंजो ॾाढो वॾो क़ीमती धन विञाए छॾियो। धन खां बि वॾो धन आहे समय धन। ऐं भगवान जी कृपा आहे कि समय ॾियण में भगवान पक्षपात कोन कयो आहे। समय सभिनीनि खे ओतिरो ई, हिकु कलाक में हिकु ॾींहं में 24 कलाक ॾिना आहिनि, ग़रीब खे बि अमीर खे बि। बसि कंहिंखे समय जो सदुपयोग करणु ईंदो आहे, मैनेज करणु ईंदो आहे, ऐं कंहिंखे न ईंदो आहे, को त ईअं विञाए छॾींदो आहे। AC चालू कबी आहे रूम में त दर बंदि कबा आहिनि ताकि उहा जमा थिए अंदरि हवा, पर अगरि दर खोलिया वञनि, दरियूं खोलियूं वञनि त AC चालू बि हूंदी त बि सॼी उनजी हवा ॿाहिरि हली वेंदी। तीअं जेॾी माण्हूअ जो समय प्रबंधन कान्हे उनजो सॼो समय ईअं हली वेंदो, फालतू निकिरी वेंदो। त हिकु ॿधणु ज़रूरी आहे समय खे। फालतू शयूं अॼु जे समय में अथव TV ऐं मोबाइल, जिनखे छॾे सघिजे थो। बसि हिकु टाइम रखी छॾियूं कि हिन टाइम जे सुबुह जो उथण सां थोरो चेक करणो आहे, ऐं ॿियो टाइम रखी सघूं था केवल चेक करण जे लाइ। मथो खाइण वारा त चवंदव क्या यार देखते नहीं हो, ऑनलाइन आती नहीं है तू आजकल, सिर खाईंदव आया कर, ऐसा होता है क्या? साहेड़ियूं ईअं चवंदियूं आहिनि न, उन चक्कर में न पइजो। ऐं तव्हां बि कंहिंखे परेशान न कजो कि ऑनलाइन क्यों नहीं आई तू, छा फालतू आयो छा? समय केॾो कीमती आहे असांजो। असांखे ज़रूरी कमनि जी लिस्ट ठाहियो, उन लाइ समय कढणो पवंदो। कृष्ण जो बि इहो ई अथव, समय प्रबंधन। त उन सां इहो थींदो कि असांजा ज़रूरी कम बि थींदा रहंदा ऐं असांखे का चिंता बि कोन हूंदी, छो त असांजो लक्ष्य जेको आहे उहो त हींअर ई मिली रहियो आहे। भगवान सां प्रेम, भगवान जो भॼन, ही जेको तव्हां सत्संग में वियो था इहो ई फल अथव। ॿिया कर्म थी विया, ही कर्म पंहिंजे लाइ आहे, ॿिया त ॿियनि जे लाइ आहिनि। ऐं ही उहो कर्म कान्हे, सत्संग रूपी जेको कर्म आहे इहो उहो कर्म कान्हे कि तव्हां चओ हिन जो फल पोइ मिलंदो। ॾाढा ईअं चवंदव सत्संग में आहे, फल बाद में मिलेगा। अरे अगर सत्संग जहिड़े आनंद खे हींअर महसूस न कयो त पोइ इन खां वॾो छा मिलंदो? मूर्खता ठाहिनि छा? सत्संग जो फल इहो ई आहे, ओॾी महिल ई तत्क्षण सत्य सां जेॾी महिल जुड़ी था वञूं असां। त कृष्ण चए थो कर्म त कयो पर परेशान थी करे न, हिकु मैनेज करे हलो जंहिंमें तव्हांखे का दिक़त न थिए। आनंद पूर्वक कर्म कयो ऐं फल जी चाहना न कयो। फल त हे अथव सत्संग, भगवान सां जुड़ाव, भगवान सां मिलाप। त श्री कृष्ण चए थो मुंहिंजो निश्चय कयल इहो अथई त्याग जे बारे में, कर्म जे बारे में। हिते असां सत्संग खे रखूं था, विराम था ॾियूं।